अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। जीअं त मां ऑलरेडी तव्हांखे पढ़ाई चुको आहियां कंटिन्यूअस टेंसेस जे बारे में। पाण प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस ऐं पास्ट कंटिन्यूअस टेंस ऑलरेडी पढ़ी चुका आहियूं। अॼु पंहिंजो टॉपिक आहे फ्यूचर कंटिन्यूअस, जेका कंटिन्यूअस टेंसेस जो लास्ट टॉपिक आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त फ्यूचर कंटिन्यूअस टेंस छा हूंदा आहिनि। फ्यूचर कंटिन्यूअस टेंस पाण उन कम लाइ यूज़ कंदा आहियूं जेका पाण खे फ्यूचर में करणा हूंदा आहिनि। हाणे मां इहो उमेद थो कयां तव्हांखे फ्यूचर जो मतिलबु त ख़बर हूंदो, त घड़ी घड़ी उहा ई शइ रिपीट करण जी ज़रूरत कोन्हे। आई थिंक त फ्यूचर जो मतिलबु छा आहे, अचण वारे वक़्त वारी शइ। हाणे हिन जो फॉर्मूलो छा थींदो, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। हिन में हेल्पिंग वर्ब छा आहे, विल बी। वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING यूज़ थिए पियो, जेका मां ऑलरेडी तव्हांखे सम्झाए चुको आहियां पंहिंजा जेका इंडेफिनेट टेंसेस हुया उन में। मां वरी उहो ई रिपीट करे छॾां थो। जीअं पाण ING यूज़ कंदा आहियूं, जीअं मां हुते एग्ज़ाम्पल ॾिनी हुई इंडेफिनेट टेंस में, त वॉश धोइण, हुन सां गॾु पाण ING लॻायो हुयो त छा थी वियो, वॉशिंग। हिते उहा ई शइ मां वरी मिसाल ॾियां थो, आई विल बी वॉशिंग क्लोथ्स, मां कपिड़ा धोईंदसि। हाणे हिन में आई छा आहे, सब्जेक्ट, विल बी छा आहे, हिते हेल्पिंग वर्ब, वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING छा आहे, वॉशिंग, ऐं ऑब्जेक्ट छा आहे, क्लोथ्स। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी मिसाल सां सम्झायां त अगरि को तव्हां सां पुछे थो त तव्हां सुभाणे छा था कयो, ऐं तव्हां उनखे जवाबु ॾियो था त मां पढ़ंदसि। सही। हाणे इहो छा आहे त अचण वारो वक़्तु जेका आहे फ्यूचर, उन लाइ तव्हां कंहिंखे ॿुधायो पिया त मां सुभाणे इहो कमु कंदसि। त इहो छा हूंदा आहिनि, प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस। जीअं हिते लिखियलु आहे, आऊं पढ़ंदसि, आई विल बी स्टडिंग। सही, आऊं पढ़ंदसि, हिन जो छा थींदो, आई विल बी स्टडिंग। आई छा आहे, सब्जेक्ट, विल बी छा आहे, हेल्पिंग वर्ब, ऐं स्टडिंग छा आहे, वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING। इन तरह अगरि केरु तव्हां सां चई छॾे त अॼु मां तव्हांजे घर ईंदसि 2 बजे, ऐं तव्हां पोइ उनखे जवाबु ॾियो त मां 2 बजे पंहिंजी भेण खे पढ़ाईंदसि, त हिन में छा आहे, तव्हां उनखे ॿुधायो था तव्हांजो जेका तव्हां कमु करण वारा आहियो फ्यूचर में। सही। हाणे इन शइ खे मां थोरो तव्हांखे एग्ज़ाम्पल सां ॿुधाए छॾियां। तव्हांजे साम्हूं हिते कुझु लिखियलु आहिनि, मां सुम्ही पवंदसि, आई विल बी स्लीपिंग। आई छा आहे, सब्जेक्ट, विल बी छा आहे, हेल्पिंग वर्ब, स्लीपिंग छा आहे, वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING। हाणे हिते लिखियलु आहे, मां सफ़ाई कंदसि, आई विल बी क्लीनिंग। मां बाज़ार वेंदसि, आई विल बी गोइंग मार्केट। आई होप तव्हांखे फ्यूचर कंटिन्यूअस त क्लियर थी वियो हूंदो। हाणे मां तव्हांखे हिन जा नेगेटिव, इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव प्लस इंटेरोगेटिव थोरो ॿुधाए छॾां। त इन जा जेका नेगेटिव सेंटेंस हूंदा उन में फॉर्मूलो हूंदो, सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस बी प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। हाणे तव्हांखे मां मिसाल सां सम्झायां, उहा ई मिसाल जेका मां अफर्मेटिव में यूज़ कई हुई, मां सुम्ही पवंदसि, आई विल बी स्लीपिंग। हाणे नेगेटिव छा थींदो, मां कोन सुम्ही पवंदसि, आई विल नॉट बी स्लीपिंग। हाणे इहो हुयो हिकिड़ो नेगेटिव सेंटेंस। इन शइ खे मां अगरि तव्हांखे इंटेरोगेटिव में सम्झायां त हुनजो फॉर्मूलो थींदो, विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ING प्लस ऑब्जेक्ट। अफर्मेटिव में छा हुयो, मां सुम्ही पवंदसि, आई विल बी स्लीपिंग। नेगेटिव में छा हुयो, मां कोन सुम्ही पवंदसि, आई विल नॉट बी स्लीपिंग। हाणे इंटेरोगेटिव में छा थींदो, छा मां सुम्ही पवंदसि, विल आई बी स्लीपिंग, क्वेश्चन मार्क। इहो छा हुयो, इंटेरोगेटिव सेंटेंस। हाणे नेगेटिव प्लस इंटेरोगेटिव बि ॿुधाए छॾां त छा थींदो, छा मां कोन सुम्ही पवंदसि, विल आई नॉट बी स्लीपिंग, क्वेश्चन मार्क। हाणे इहो हुयो नेगेटिव प्लस इंटेरोगेटिव सेंटेंस। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। एग्ज़ाम्पल्स मां घटि इन करे ॾींदो आहियां त तव्हांजो जस्ट कॉन्सेप्ट क्लियर थी वञे। ऐं प्रैक्टिस लाइ मां तव्हांखे एक्सरसाइज़ ॾींदुमि डिस्क्रिप्शन में, जंहिंजो लिंक हूंदो त तव्हां हुतां उहो एक्सरसाइज़ ॾिसी सघो था। त अॼु जो टॉपिक जो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।